पेटे अलफ मरकज़ी इलेक्शन कमेटी जो चेयरमैन साईं गाज़ी ख़ान जमाली साहब, वाइस चेयरमैन साईं चांडियो साहब, सेक्रेटरी पेटे अलफ सिंध पेटे इलेक्शन कमेटी साईं ममताज़ शाह साहब, अरबाब अली बयान साहब, मुर्तज़ा भंगवार साहब, डिवीज़नल सदर सखर साईं जेको आहे सो जतोई साहब, ओतिरा ई क़ाबिल एहतराम साम्हूं वेठल मुंहिंजा उस्ताद साथियो, अस्सलाम वालेकुम। अॼु इंतिहाई ख़ुशी जी ॻाल्हि आहे जिन दोस्तनि अॼु पेटे अलफ जे आइन मुताबिक़ इलेक्शन कमेटीअ जो जेको हक़ खयो आहे, असांखे इहा उमेदु आहे त उहे दोस्त पेटे अलफ जे आइन मुताबिक़ आज़ाद साफ़ ऐं शफ़ाफ़ इलेक्शन कराइण जो बंदोबस्तु कंदा। ऐं असांखे साईं गाज़ी ख़ान जमाली, साईं ममताज़ शाह, साईं अरबाब परियाड़, मुर्तज़ा भंगवार साहब ऐं चांडियो साहब जेको वाइस चेयरमैन थियो आहे, इन्हनि में इहा ई उमेदु आहे त पेटे अलफ जे वसीअतर मफ़ादनि जे लाइ तनज़ीम जे आइन मुताबिक़ हर यूनिटन में जमहूरी अमल तहत इलेक्शन थींदी ऐं हुन इंशा अल्लाह ताला उहा इलेक्शन क़ाइमु ऐं दाइम रहंदी। साईं जन खे मुबारकबाद पेश थो कयां पंहिंजो इलेक्शन पूरो करे ऐं चूंडियल दोस्तनि जे हवाले पंहिंजी चार्ज कंदा। इंशा अल्लाह पेटे अलफ उस्तादनि जे हक़नि जे लाइ हर दौर में अमल जो मैदान में आहे ऐं रहंदी।